मूसा तो सुल्तान के चयो छा त छोकरी वापस कराईंदे। जेकॾहिं तो वापस कराई भी छोकरी त इनमें मुझी इज्जत घटजी कोन वेंदी। इनमें त मुझी इज्जत आ जो मुझो पांजो मानू छोकरी मोटाईंदो। छोकरी तो वापस अची वेंदी नवाब खान, पर उन जी जिंदगी जी जमानत केर खणंदो? छा तोखे मुझी ज़बान ते एतबार ना है मूसा? मुखे भले साईं ते हथ रखी एतबार ॾियणो पवंदो। नवाब खान तो मथा हाणे मूसा जो भरवसो खत्म थी चुको। मञा तो मूसा त मां थोरो तकड़ो आहियां। कंहिं बि मसइले ते कदम खणण खां अॻु में अॻु पोइ न आहियां सोचींदो। ऐं मूं में इहा बि खूबी आहे त मां पंहिंजे दोस्तनि खे जल्द बख़्श करे छॾींदो आहियां। दिलि में वेर न आहियां रखंदो। तॾहिं त तोखे हिते घुरायो अथमि, न त बाक़ी एतिरी सग रखी सघां थो जो तोखे माराए बि सघां पियो। त पोइ मारा आहे न नवाब खान। मूसा मूसा होश न वञाए। तूं मुंहिंजी ताक़त आ। पोइ मां पंहिंजो पाण खे कीअं कमज़ोर कंदुसि तोखे माराए करे? मूसा दादा वॾेपण जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं तूं बि दिलि मां नफ़रत कढी सघे। हिक ई ॻोठ में रहूं था, आख़िर हिक ॿिए खां केतिरो मुंहुं ख़राब कंदासीं? मूंखे हाणे तूं इहो ॿुधाए मूसा त छोकिरीअ खे कॾहिं ऐं कीअं थो वापसि आणी, या सभई हली सजावल जो घेरो तंग कयूं? नवाब खान मसलो जेकॾहिं ॻाल्हियुनि ज़रिए हल थी वञे त पोइ हथियार हलाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ॻाल्हियुनि में त उहा अचण ई कोन थो चाहे। जॾहिं तूं सजावल जे साम्हूं झुकण नथो चाहीं त पोइ हू कीअं झुकंदो? हिन जो मक़सदु त सजावल सां तूं अकेलो वञी ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं मूं मथां एतबार कयो अथई त पोइ इन भरवसे खे बि क़ाइमु रख। कयो मूं तो ते भरवसो, पर हाणे छोकिरीअ खे वापसि आणण में घणी देर न लॻे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।